अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 28 अप्रैल ऐं सुबुह जा 10:30 थियण वारा आहिनि। अॼु मुंहिंजो मूड न हो व्लॉग ठाहिण जो ऐं अॼु मुंहिंजो मूड न हो कोई बि कमु करण जो। मां सोचियो अॼु मां रेस्ट कंदमि, पर रेस्ट करे करे पोइ नेठि थकिजी पियमि त मूं चयो न भई ॻाल्हि न ठहंदी, उथी कुझु कर माई। सो पाण खे मोटिवेट करे मां उथी आई आहियां ऐं पोइ ज़ाहिर जॾहिं कुझु कंदमि त पोइ व्लॉग बि ठाहींदमि। हा, कुझु न कयां त व्लॉग न ठाहियां। सो माशाल्लाह थधिकार आहे ॿाहिरि, घर अने आउटसाइड घर जे अंदरि त थोरी घणी गर्मी आहे बुट जी ऐं सॼा दर दरियूं फ़िलहालु मां नथी खोले छॾियां, छो त पोइ जेके डस्ट अचे थी उहा ॾाढी मतिलबु हौलनाक आहे। बसि उनखे सफ़ाई करणु नंढियूं नंढियूं शयूं ऐं जीअं त मुंहिंजो सामान फैलायल बि इलाही हूंदो आहे त उनखे साफ़ु करणु रोज़ त मां बि न साफ़ु कंदी आहियां, ईमानदारी जी ॻाल्हि आहे, पर कॾहिं कॾहिं डीप क्लीनिंग। उहे ॾिसो हे जेको ॾाढो जो गुल हेठि फुटो हो मुंहिंजी पोच में, हिन महिल हुनजी इहा शिकिल। सो माशाल्लाह प्लांट्स मुंहिंजा ख़ुशि आहिनि इलाही। इहे बदक बि जेका भॻल हुई मां ॻंढे इन्हनि सां ई रखी आहे, सभु बदकूं हाणे हिते गॾु वेठियूं आहिनि। नंढियूं नंढियूं ॿियूं बि इलाही आहिनि पर हाणे उहे हिते नथियूं रखी सघजनि। सो बसि इहा एक्टिविटी आहे, विंदुर आहे ऐं ज़ाहिर आहे ज़िंदगी गुज़ारण लाइ कुझु त करणु घुरिजे न। सॼी उमिरि नौकिरी कई, ॿार पालिया, घर संभालियो, हस्बैंड जी ख़ूब दिलि भरे करे ख़िदमत कई ऐं टीचिंग पूरी ईमानदारी ऐं पूरी महिनत सां कई मां, प्यार सां कई। मजबूरीअ में मां टीचर न हुयमि, मां पंहिंजे ख़ुशीअ सां टीचर हुयमि। सो हिकिड़ी भरपूर माशाल्लाह मां ज़िंदगी गुज़ारी आहे। ऐं हाणे जेको आहे पोइ वांदो वेहणु थोरो थोरो मूंखे तंग बि करे थो, पर कॾहिं कॾहिं वरी हेल्थ इशूज़, उमिरि जी तक़ाज़ा ख़ासि करे। सो इहो थींदो आहे न भई, ज़िंदगी अगरि वधंदी वेंदी त उन सां गॾु गॾु थोरी थोरी सुस्ती बि वधंदी वेंदी। ऐं माशाल्लाह हे जेके कटिंग्स मां हिन में हयूं आहिनि अञा ताईं फ्रेश ऐं हेल्दी आहिनि ऐं अलाह कंदो त फुटी वेंदियूं। अॼु अलाए छो वेठे वेठे मुंहिंजी दिलि चाहियो त घर मां इलाही कुझु सामान कढी छॾियां। सो सोचींदमि, वरी आयमि उन्हनि शयुनि खे ॾिठमि त मुंहिंजी दिलि चयो न हे त मूंखे ॾाढियूं प्यारियूं आहिनि, हे त मां प्यार सां वरितियूं हुयूं। सो इहो थींदो रहंदो बहरहाल। ऐं दिलि चए थी कुझु क्रिएटिविटी कजे। सो फ़िलहालु त ख़बर न आहे छा कंदमि, रुॻो सोचियो अथमि। कुझु न कुझु त रोज़ु थींदो ई रहे थो। कल्ह स्पेशली मां जॾहिं सामान पैक कयो ऐं उहो वियो वरी, उन मूंखे ॾाढो थकु आयो, त उहो शायदि मूंखे अञा ताईं उहो थकु आहे, छो त मां फिज़िकली हाणे एॾी उथ वेह हणा एॾी फिज़िकल एक्टिविटी मां घणी नथी करे सघां। सो पर पोइ बि अलाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह, अलाह हलंदो चलंदो रखे बसि। त इंसानु जेको आहे न वेही न रहे, वेही रहणु जेको आहे उहो सिहत लाइ सही कोन्हे, न असांजी ज़िंदगीअ लाइ सही आहे। सो काफ़ी कुझु जीअं मां सोचां पई, हीअ बेंच बि कढी छॾियां, नंढा स्टूल बि कढी छॾियां, संदली बि ॾेई छॾियां कंहिंखे, याने ईअं। ऐं अंदरि बि घणा ई सामान आहिनि। इंसानु जेको आहे न हिर्स वारो मख़लूक आहे, त हिर्स खुटे ई नथो असांजो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त घटि सामान सां ज़िंदगी आसान आहे ऐं उहो बोझ न आहे पंहिंजे मथां उनखे मेंटेन करणु, साफ़ु रखणु। इहो त सच आहे, हिन में कोई उहो न आहे वधा। ऐं बावजूदि इन जे जो मां वटि एॾो सामान जमा आहे, पोइ बि मां रियलाइज़ कयां थी त बिल्कुलु घटि सामान जेको आहे उहो इंसान जे लाइ ॾाढो आसानु आहे। ऐं उनखां अलावा हिसाब बि आसानु थींदो उनजो। जॾहिं असां अलाह, मां त ॿुधां पई कंहिंजो बयानु हुयो, वाइज़ हुयो, जेको बि हुयो, त अगरि तव्हां वटि घर में तव्हांखे पंहिंजी चांहि पीअण लाइ 2-3 मग आहिनि ऐं महिमाननि जे लाइ बि तव्हांखे 2-3 मग एक्स्ट्रा बंदि पिया आहिनि, ऐं पोइ जेकॾहिं तव्हां उनखां वधीक सामान, वधीक ॿिया मग था वठी अचो, त उहो इसराफ़ आहे। इसराफ़ माना फज़ूल ख़र्ची, अजायो ख़र्च। इस्लाम में शदीद उनजी मना थियल आहे। इस्लाम खां अलावा बि जेकॾहिं उनखे लॉजिकली बि ॾिठो वञे त जेको फज़ूल ख़र्ची आहे उहो माण्हू खे बेसुकून थी रखे, बचति नथी थिए ऐं घर में उनखे सामान खे मेंटेन बि करिणो थो पए। बहरहाल वॾो लेक्चर थी वियो ऐं अनक़रीब मूंखे बाक़ाइदा हिकिड़ो दौरो पवण वारो आहे, त वरी मां घर मां सामान कढंदमि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे जॾहिं मां अहिड़ो को
कमु कंदमि त मां ज़रूरु उनजी वीडियो अलॻि सां ठाहींदमि। मां चाहियां थी ॿिया बि मोटिवेट थियनि ऐं हूअं बि मां कंदी रहंदी आहियां इहो हमेशह। रिसेंटली मां हिकिड़ियूं प्लेट्स घुरायूं, यादि नथो अचे त घणियूं आहिनि, 18 आहिनि शायदि। हा, उन में प्याला बि आहिनि 6 न 24 प्याला बि आहिनि ऐं प्लेट्स बि आहिनि। त तव्हां यकीन कयो त मां ओतिरा अलाए केतिरा एक्स्ट्रा थांव कढिया। बसि नवां नवां हुया, असां यूज़ बि कया, असां उन में खाधनि जा फ़ोटो बि कढियासीं, असां उन्हनि में ईदा बि गुज़ारियूंसीं। पोइ बि मां चयो त बसि घणो थी वियो, हाणे रिप्लेस करिणो आहे। जॾहिं नई नई शयूं मार्केट में अचनि थियूं, उन्हनि खे ॾिसी असां मुड़ी नथा सघूं, त पोइ असांखे एक्स्ट्रा सामान रखण जो हक़ बि न आहे। उनजे बावजूदि त मां छांटी कंदी थी रहां, पोइ बि मूंखे कॾहिं कॾहिं फील थींदो आहे त इलाही थी वियो आहे, कुझु घणो ई थी वियो आहे। कुझु थोरो डीक्लटर करणु घुरिजे घर खे। सो अलाह खे ख़बर छा कंदमि। डिघी थी वई वीडियो हितां जी अङण जी, हाणे ख़बर न आहे त अॻिलो कमु मूंखे छा करिणो आहे। पर बहरहाल इहो ख़्यालु मुंहिंजे दिमाग़ में इलाही ॾींहंनि खां पंहिंजी जाइ ठाहे चुको आहे। टे पहिरीं जी निमाज़ पढ़ी आई आहियां ऐं सॼो ॾींहुं छा कयमि, जेको बि कयमि उहो रिकॉर्ड न कयो आहे मां। सभिनी खां पहिरियों त सुबुह जो 2-2.25 कलाक तक़रीबन लाइट हली वई, त उहो मां इलाही देरि अङण में वेही मां आर हणंदी रहियमि। ऐं उन खां पोइ कल्ह जेके 4 मैगज़ीन आया मूं वटि 4 महीननि जा गॾु, त सॼी मंझंदि उन्हनि खे उथलाईंदे पुथलाईंदे गुज़ारियमि। लंच ठाहिणो न हुयो, छो त राति जो जेको खाधो पचायोसीं असां उहो इलाही क्वांटिटी हुई। ज़ाहिर आहे जेको महिनत ऐं ख़फ़े वारो खाधो हूंदो आहे त असां थोरो वधीक पचाए छॾींदा आहियूं, ऐं जेको पसंदीदा बि हुजे त उहो ई खाधो हुयो। त उन सां ई लंच कयोसीं, त उहा महिनत मूंखे न करणी पई। सो सॼे ॾींहं में इहो ई कयमि। चाहियां हा त उहो आर जो टाइम या जेको बि इहो खाधो गरम कयमि, कुझु बि कयमि, उहो सभु मां रिकॉर्ड करे पई सघां, पर मूंखां पुॻो न अलाए छो। ऐं हाणे रात जी मानी जी तयारी थींदी ऐं मूंखे प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे, त उहो तव्हां सां शेयर कयां थी त मूंखे छा छा करिणो आहे। सो रात जी मानी लाइ कुल हे 3 पटाटा पिया आहिनि आख़िरी, हुन खां पोइ पटाटा ख़तमु। त मां पटाटनि जी ऐं मटरनि जी भाॼी पचाईंदमि। मटर असां वठूं कोन था हाणे, छो त उहे सुठा कोन था मिलनि, ऐं मां वटि जेके पिया आहिनि उहे फ्रीज़ थियल आहिनि। बसर कटे छॾिया थी, टंकी सुराण ऐं सुराणे ॾिसो ॿोड़ जा बसर बि कटे छॾिया, धाणा बि कटे छॾिया अथई। सो मटर ऐं पटाटनि जी भाॼी ठहंदी। ऐं हाणे मां पहिरियों ॿाहिरि पाणी ॾेई अचां प्लांट्स खे, न त पोइ राति थींदी वेंदी त पोइ ख़बर अथव ॿाहिरि छा छा हूंदो आहे। ऐं हीअ मुंहिंजी बास्केट हिते दर वटि विसरी टेबल ते पई आहे, छो त मां इहो कमु कंदे कंदे वरी पोइ हिते ई रखी छॾी हुई। सो सभिनी खां पहिरियों हाणे त गर्मी थी वई आहे ॾाढी, त हिननि वीचारनि खे रोज़ु पाणी ॾियणु घुरिजे, पर मां हिकु ॾींहं जे विच में गोभी थी हणी वञा। पर ॾिसंदमि अगरि त छा इम्पॉर्टेंट आहे त पोइ उन हिसाब सां हिननि सां ट्रीट कंदमि। तो फ़िलहालु त मोटर हलायां। माशाल्लाह सभिनी प्लांट्स खे पाणी ॾिनमि, नंढड़नि वॾड़नि हेठियनि मथियनि सभिनी खे टोटल। प्लान इहो कयो आहे सुभाणे जो इंशाल्लाह हिते मां कुझु सफ़ाई कंदमि, सफ़ाई ऐं प्लस सफ़ाइयो शायदि, अलाह चाहियो त। इरादो इहो ई आहे। बाल्टी भरे छॾी आहे सुबुह जे लाइ, त जिन नंढनि नंढनि कुंडियुनि जो जेको आहे पाणी जल्दी सुकी थो वञे, त उन्हनि में मां इहो पाणी विझंदमि। हे मिड़ई कॾहिं राति जो को हिकु टाको हणंदी आहियां, कॾहिं अधु गुल, कॾहिं 2-3 टाका। इहो मुंहिंजो कमु जेको हूंदो आहे थींदो रहंदो आहे साइड में। सो हाणे सभिनी खां पहिरियों बसर जो कंदमि दाग। मां तेल जे रखण लाइ सुहिणियूं बोतलूं बि वठी आयमि, पर मूंखे अलाए छो बसि पोइ दिलि न चयो, त मां इन कंटेनर में ई तेल रखंदी आहियां। ऐं इहा हिकिड़ी असांजी कुपी आहे जंहिंसां असां तेल कढंदा आहियूं। हिकु त सची ॻाल्हि आहे, मूंखे नज़र जो बि वहम थींदो आहे, मतिलबु नज़र ईंदी आहे शइ न तेल जी बोतल मां, शीशे मां, त इन करे बि मां थोरो लवाईंदी आहियां। हे चिकन असां मंझंदि जो गरम करे खाधोसीं, त अञा कुझु बचियो सचियो पियो आहे, सो हुन में हाणे कमु कंदमि शुरू। शुक्र आहे त गैस अची वई आहे, सो हुनखे रखियो अथमि चुल्हे ते। ऐं टमाटर कढिया आहिनि, टमाटर, हीअ असांजो टमाटर पेस्ट ठहियो पियो हूंदो आहे। हिन संडे ते वियासीं त असां टमाटर न वरितासीं, जेके 2-3 पिया हुआ त उहे कल्ह मां चिकन में विझी छॾिया। सो हाणे गर्मी आहे हिकु, त ईअं चाहे बिजली न बि वञे न त फ्रिज में रखी शयूं ख़राबु थियूं थियनि, त इन करे बि असां कोशिशि कयूं था त घणो कुझु न वठूं।
हे अरबियूं बि हाणे बॉइल थींदियूं, ऐं इहे असां राति जो जीअं गिदामड़ी वारियूं खटियूं अरबियूं ठाहींदा आहियूं उहे ठाहींदासीं। सुराण जो मूड आहे अॼु कढ़ी पचाइण जो, बसि 2-3 शयूं पचियल हूंदियूं न, सुभाणे मंझंदि ताईं असांजी जान छुटल हूंदी। सुबुह जो ज़हरा खे बि ॾियण में कमु ईंदो आहे, ऐं पोइ मूं तां बि थोरो कम जो भार लहंदो आहे, त मां उन में कुझु न कुझु ॿियो करे वठंदी आहियां। ऐं इन जे लाइ सुराण जेके कढ़ी जा पकोड़ा पचाईंदी उन में अंबड़ियूं बि विझंदी, ऐं इहे बसर मिर्च कटे रखिया अथई सभु कुझु। सो असां ॿई माउ धीअर हिते हूंदियूंसीं हाणे बिज़ी। हिकिड़ी तव्हांखे मज़े जी बि शइ ॾेखारियां, ईअं बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं। सुबुह जॾहिं लाइट बंदि हुई त हिन कबट में मुंहिंजो क्राफ्टिंग जो कबट आहे न, मुंहिंजा सामान हूंदा आहिनि सॼा, त मां पंहिंजो फ़ोन जी बत्ती ॿारे ऐं कुझु ॻोल्हियां पई, त हे अची सभु शयूं हेठि पयूं त उन महिल खां शायदि 11 खनि थिया हूंदा या 11:30, उन महिल खां इहे हेठि ई पयूं आहिनि। त हाणे आराम सां इन्हनि खे मां खणंदमि, ॾिसंदमि त इन्हनि मां छा कढां छा रखां। सो ईअं बि थींदो अथव इलाही दफ़ा। नमाज़ पढ़ी वरिती सांझीअ जी माशाल्लाह, मज़ेदार मटर ऐं पटाटनि जो बोड़ तयारु आहे। ऐं सुराण हिते पकोड़ा थी ठाहे कढ़ी जा, अरबियूं ऑलमोस्ट पची वियूं आहिनि, ऐं कढ़ी मटर ऐं पटाटनि जी भाॼी ऐं पंहिंजो अरबियूं इहे खटियूं, इन्हनि सभिनीनि जी रेसिपी जेके आहिनि तव्हांखे असांजे चैनल ते, मुंहिंजे चैनल ते मिली वेंदियूं। सुराणे चैनल ते बि कढ़ी जी जेका हे वीडियो शेयर थींदी इंशाल्लाह। पहिरियों बि ठाही हुई, हे त अलाए केतिरी उन में जेको आहे न वैरायटी ॾींदी रहंदी आहे शयुनि में, ऐं अलाए केतिरियूं वेरिएशन्स कंदी रहंदी आहे। ऐं मां लकीर जी फ़क़ीर आहियां, हिकिड़े ज़ाइक़े ते हिरी वञा त उनखां मां हेॾे होॾे न थींदी आहियां पोइ। सो बहरहाल ॾाढो प्यारो सीन आहे, ऐं कुकिंग थी थिए। सुभाणे सुबुह ऐं मंझंदि बि मुंहिंजे ख़्याल में इन्हनि मां ई गुज़री वेंदो असांजो। सो तव्हांखां मोकिलाईंदमि मां अॼु हिन ब्लॉग मां। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह अॻिले ब्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।